नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में GDA JMPA काज़ी शमसुद्दीन राजड़ी खिपरो में एक इफ्तिदाई तकरीब बाद आयल महिमान ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कराची कमेटी जे मामले ते GDA खे एतमाद में न वरितो वियो आहे। इन करे GDA जो मौक़िफ़ वाज़िह आहे त असां सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ अॻे बि हुआसीं, हाणे बि। हिन चयो त खिपरो खे ज़िलो PP हुकूमत नाहे बणायो त असां हुकूमत में अची बणाईंदासीं। हिन चयो त खिपरो समेत पूरे सिंध में बरसातनि बाद हुकूमती इंतज़ामनि जी पतवाक़ी थी चुकी है। इहो रुगो बयानबाज़ी कंदा आहिनि जॾहिं त अमली कम किथे बि नज़र नथो अचे। अञा बि तेज़ बरसातूं पयूं त खिपरो समेत सिंध जा शहर ॿुॾी वेंदा। म्यूनिसिपल कमेटियूं तोड़े सिंध हुकूमत बरसाती पाणी निकाल करण जा अॻुवाट के बि बंदोबस्त नाहे कया। कराची जी सफ़ाई बि कोर्ट जे हुकम ते थिए पई। कराची के हवाले से जेका मतलब कमेटी ठही है उनमें GDA के एतमाद में कोन वरतो आहे। उनजो मौक़िफ़ GDA जो अची चुको आहे। उन हवाले से खिपरो जो ज़िलो ठहे तो बेहतर है। उनकी हिमायत कंदुसि। ज़ाहिर है शहर पंहिंजो ई सभिनी जो शहर है, शहरी तरक्की थींदी। हुकूमत के नाकाम ॾिसो था कामयाब फ़िलहाल तो जेका सूरत हाल आहे सभिनी जे साम्हूं आहे। फ़िलहाल तो महंगाई है, सब शयूं वधियल आहिनि पंहिंजे हिसाब सां। जेसि ताईं हिते जो हवाले सां जेको भी जेके भी इशूज़ आहिनि उन सां असां आवाम सां राब्ते में आहियूं। जेके भी हिते जे इशूज़ आहिनि उन सां राब्ते में आहियूं। जेके भी दोस्तनि खे कंहिंका तकलीफ़ पहुचे थी, फंड्स वग़ैरह स्कीम्स वग़ैरह असांजे वटि मौजूदु न आहिनि। असां पोजीशन में आहियूं। बाक़ी अख़लाक़ी तौर ते बसि हाणे तव्हां सभिनी शयूं अॼुकल्ह आवाम जे साम्हूं आहिनि। सभई ॾिसो था। तव्हां सिंध हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे उहा बि ॾिसो पिया पंहिंजे हिसाब सां। जेको आहे तव्हां पाण ॾिसो पिया। नेब की जो कार्रवाई चल रही है उस हवाले से क्या कहेंगे? उसमें मैं तो कुछ नहीं कह सकता। फेडरल का मसला है अपने मैं तो उसमें मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।